पहिरीं साईं पंहिंजो तारुफ़ कराइजो ऐं छा मसइलो आहे, छा लाइ तव्हां जेको आहे सो प्रेस कॉन्फ्रेंस पिया कयो। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं गुलाम कमर मरी, सेंटर प्रेसिडेंट आबदार एंड कैनाल असिस्टेंट एसोसिएशन सिंध, मिस्टर मौला बख्श सियाल साहब सर्किल रोड़ी जो सदर, ऐं मिस्टर अली बख्श मरी साबिका सदर रोड़ी सर्किल, मिस्टर मीर सोराब मरी नसर डिवीज़न जो सदर, मिस्टर इमदाद अली बुलुर जनरल सेक्रेटरी ऐं ॿिया दोस्त उहिदेदार मेंबर आहिनि। जीअं त साईं उन ॾींहुं असां तव्हांखे प्रेस रिलीज़ ॾेई वियासीं ऐं उते असांजो फिक्स रखियलु हुयो प्रेस कॉन्फ्रेंस। जीअं त असांजे ॿिनि दोस्तनि सां नाइजाइज़ी थी आहे, मिस्टर बरकत अली वासवाणी साहब सां कैनाल असिस्टेंट एक्टिंग सां ऐं मिस्टर गुलाम मुर्तज़ा सियाल सां, त बिना कंहिं वजह जे उनखे एसी साहब जे जेको आहे सो स्पेयर करे छॾियो आहे। हिन माहौल में ऐं ख़ुशी ऐं ईद ऐं रमज़ान पाक जे में मौक़े ते जेको आहे सो इहो बग़ैर कंहिं सबब ऐं बग़ैर कंहिं वजह जे हुन जेको आहे सो कंहिंजे चवण ते उहो बि अञा फ़िलहालु जेका आहे सा ज़ाहिर ॻाल्हि कान्हे का। बहरहाल असांजो प्रोग्राम हींअर इहो आहे त सुभाणे खां वठी 10/3/2026 खां वठी 14 तारीख़ ताईं 14/3/2026 ताईं असांजी बिल्कुलु जेका आहे सा या शटर बंदि सॉरी कलम छह हड़ताल हूंदी ऐं ताला बंदी हूंदी ऐं ऑफिसुनि जे मथां जेके आहिनि असां कारा झंडा चाढ़ींदासीं। जेकॾहिं इन जे दौरान असांजे दोस्तनि खे रिनेस्टेड कयो वियो, असां पंहिंजी जिदोजहद खे इते रोकींदासीं। पर जेकॾहिं न त 16 तारीख़ असां पंहिंजे पूरी सर्किल जी मीटिंग सॾाए, जंहिंमें 5 डिवीज़नूं कंडियारो आहे, दाद आहे, नसरत आहे, हाल आहे ऐं नसीर आहे, यानी रोहड़ी जूं 5 डिवीज़न 16 तारीख़ मीटिंग करे उन खां बाद में लाहे अमल इन खे जेको आहे सो वधीक इन कलम छॾ हड़ताल खे जेको आहे सो वधीक मना कंदासीं। पर इन जे बावजूद बि जेकर अञा बि कुझु न थियो त उन खां बाद में असां हिननि जा जेके M&R आहे, यानी मेंटेनेंस एंड रिपेयर्स, जेको हिननि जे क्वार्टर में यानी 6 महीने या 3 महीने जेको हिननि जी बजट इरिगेशन डिपार्टमेंट ॾे ईंदी आहे, तक़रीबन 1 करोड़ 1.5 करोड़ 2 करोड़ ईंदी आहे, उहा किथे यूटिलाइज़ कनि पिया, उहो जेको आहे सो इंशाअल्लाह ताला हिन प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए ऐं तव्हांजे तवसत सां ज़रिए ही हिननि खे माना जेको आहे सो अयां कंदासीं त हिननि इरिगेशन खे बाक़ाइदे बेवालो करे छॾियो आहे ऐं इरिगेशन खे उन ई हद ते पहुचायो अथनि जीअं SRTC जो माना महकमो थी वियो आहे। उन मुताबिक़ का बि शाख वग़ैरह का महफ़ूज़ कान्हे का। उन खां बाद में तव्हांखे बि असां तकलीफ़ ॾींदासीं ऐं ॿिया जेके एंटी करप्शन जा में इदारा आहिनि उन्हनि खे बि तकलीफ़ ॾींदासीं। अचो सरज़मीन ते हलो, ॾिसो शाखूं पकियूं आहिनि, हींअर पाणी शार्ट जी का बि वजह कान्हे का। सिर्फ़ु मां बि तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾींदो वञा त सपोज़ करियो आमुर जी ब्रांच ते 28 वाटर कोर्स सेंक्शन आहिनि। हाणे सरसरी निगाह सां उनखे ॾिठो वञे त भला 4 इंच 5 इंच हुनजी जेकॾहिं माप आहे, पर उन जॻह ते हुननि खे 13 14 इंच ॾिनो वञे, यानी फुट ॾिनो वञे त हिकिड़े वाटर कोर्स मंझां 4 वाटर कोर्स थियनि, 2 वाटर कोर्सनि ते 28 खे तव्हां उस्ताद आहियो, तव्हां मूंखां वधीक पढ़ियल आहियो, 28 खे तव्हां मल्टीप्लाई कयो यानी ज़रब कयो त घणा वाटर कोर्स था थियनि, त पाणी जी शार्टेज थींदी या कान थींदी। हेॾो सारो माना जेको आहे सो गवर्नमेंट बजट वेस्ट कई आहे ऐं शाखूं सभु जो सभु पकियूं आहिनि, उन जे बावजूद बि पाणी जेको आहे सो घटि थो थिए। इहो छा आहे? इहा टेम्पिंग ऑफ मॉड्यूल आहे, इहा ग्रेटिफिकेशन यानी ब्राइब रुश्वत जेको ऑफिसर वठनि था, ॻरियूं रुश्वतूं हिकिड़े वाटर कोर्स ते 6-7 लख रुपया रेट लॻो पियो आहे। उन जे बावजूद असां चयोसीं चुप कयूं, पर असां बि दाहूं ॾेई थकिजी पिया। अॻिते बि केरु ॿुधण वारो कोन्हे को बुक मुन सुमुन उमियूं न थियल आहे। पर उन जे बावजूद असां 16 तारीख़ मीटिंग करे मुतफ़िक़ राय सां इहो कंदासीं त पूरी सर्किल खे जेको आहे सो जाम कयूं ऐं उन खां बाद में इहो बि संगत खां बग़ैर सलाह मशवरे जे त मां संगत खे वरी हिते ई एतमाद में वठां थो। पर जेकॾहिं असांजा इन जे विच दौरान असांजो मसइलो हल न थियो त इंशाअल्लाह ताला जेका बि रिजीम जेका बि क्रीम माना हिते सिंध गवर्नमेंट जी आहे या पाकिस्तान जी जेका आहे उहा नवाबशाह ज़िले जी आहे, उहा इंशाअल्लाह ताला 27-28 रोज़े ते हिते अचण में माना ईंदी। असां 28 तारीख़ असां जेको आहे सो पंहिंजे नसरत डिवीज़न में बाक़ाइदे रोज़नि समेत असां जेको आहे सो एहतजाजी धरणो हणंदासीं।
जेकॾहिं असांजो न मुतालबो मंज़ूर थियो असां ईद बि उते पढ़ंदासीं, असां साईं खे चवां ईद बि उते कंदासीं ऐं असांजो इहो धरणो जारी सारी रहंदो जेसीं ताईं उन जा बाक़ाइदे क्रीम जेके बि लीडर हज़रात आहिनि या जेके बि अॻुवान आहिनि उन्हनि खे बि दाऊं ॾींदासीं त तव्हांजे ज़िले में असां सां हेॾी होॾी सर नाजाइज़ूं नंढड़नि मुलाज़िमनि सां ई थियूं थियनि, सिर्फ़ु इन जे लाइ रुॻी असां करप्शन ज़ाहिर था कयूं। करप्शन जो नतीजो इहो आहे। एसी साहब जो नालो छा आहे जंहिं हिननि खे माना एसी हटायो साहब जो आहे मोहम्मद रहीम कुरैशी साहब, उन में इंजीनियर साहब आहे, देव बि आहे, कपिल देव बि आहे ऐं इहे जेके आहिनि सो सभु ऐं उन खां बाद माना हटाइण जा अख़्तियार एसी वटि हूंदा एसी वटि। ठीकु आहे साईं। ॿियो कुझु?